जबल बचियो बहावल खान बचियो। हाणे जॾहिं बहावल खान मथां हथियार सिधा कया आहिनि, काॾे वेंदो? अॼु या सुभाणे कंदासीं मिट्टी माउ जे हवाले। हाणे पुलिस जो जोर विझंदो असांजे मथां, छो त उनजे गार्डन में दम नाहे दम उनजे गार्डन में। इहो त बहावल खान खूब समझे थो। असांजी जिंदगी उनजो मौत ऐं असांजो मौत उनजी जिंदगी। उन करे पूरो ज़ोर लॻाईंदो असांखे माराइण लाइ। थी सघे थो त पुलिस खे पैसा खाराए असांखे रूपोश ॼाणाए गोली जा ऑर्डर जारी कराए छॾे। एतिरी मोहलत ई कोन ॾींदासीं जबल। जीअं अस्पताल मां ठीक थी मोटी आयो न, पोइ कंदासीं हिक हिकाड़ी। पोइ खटखटाए छा? ॿियो हमलो कंदासीं शेर खान, पर पूरी तयारीअ सां। हिन चक्कर परे खां गोली कोन हणंदासीं, सिधा बर्स सीने वारा हणंदासीं। बाबा लसाई जानू जी तो मथा जान कुर्बान ना बाबा। बस जानू बस। चवणे जान ॾियण में वॾो फ़र्क़ु आहे। शायद लगे तो ताजो इतबार आना साए मथा घट रहो आ, पर जे वक्त अचे त आज़मा ॾिसजो। हिन खां वधीक अञा कहिड़ो वक़्तु ईंदो? मूं त सम्झो हो तव्हां दुश्मन जे सीननि खे गोलियुनि सां परुण करे छॾियो अथव, पर न साईं। तव्हां त अञा हिते बीठा सलाहूं था कयो। बाबा लसाई करण लाइ त मां घणो कुझु करे छॾिया, पर तव्हां मूंखे जानूअ जे कद लॻाए छॾियो आहे। हाणे जॾहिं जानू निकिरंदो न, असां बि हुनजे पोयों वेंदासीं। अकबर ये मां बहाना ॿुधणु नथो चाहियां। अॼु शाम हिते मूं डीएसपी खे घुरायो आहे ऐं हुनजो खीसो गरम करे छॾींदुसि। ओ मुंहिंजा बाबा लसाई, पुलिस कुझु बि कान कंदी आई। ऐं तव्हां छा कयो आहे? जानू तो में हाणे वो दम ई न रहियो। पुलिस सां गॾिजी ज़मीन आसमान हिक करे छॾियो ऐं शेर खान जो लाश मुंहिंजे साम्हूं आणे रखो। पूरी 70 आजीअ जा माण्हू मुंहिंजे मथां खिलनि था। छा सोचींदा हूंदा त बहावल खान एतिरो कमज़ोर थी वियो आहे जेको पंहिंजो बचाव नथो करे सघे त उहो ॿियनि खे सहारो छा ॾींदो? कोन बचंदो बाबा लसाई, हाणे शेर खान कोन बचंदो। जंहिं ॾींहुं शेर खान खे मारे आहियो त उन ॾींहुं तव्हां सभिनी खे पग में ठाहींदुसि। पर हाणे मूंखे इहो पंहिंजो मुंहुं न ॾेखारियो। वञो। अड़ी भागन भरी तो जा भाग। असली मूडे अचण खां त कसम खयूं था। भागन भरी कुछ मुंहिंजी भी खिदमत करे। दरवेश है दुआ कंदो साए। तो जड़ी दरवेशी है तुझे दुआ खां त दुश्मन जी पिट भलिया। पोए आहे भी त सूरन में न पेरिया। अगे करो हिंदोरन में लुडंदी हसे, ताणे सूरन में आया। जेड़ो कल सूरन में हसे तेड़ो अज भी पिट को आ। खुदा कंदो इहो पिट को कबर ताईं तो सां गॾु हूंदो। वडो को मन हुसा मुड़स न हुजे न त निड़ीअ जे मथां लत रखाया। बाकी इहो रहल आहे वाह जो खिदमत थी करे दरवेश जी। हाणे निमाणी ऐं भागन भरी इन कम ते लही आयूं आहिनि। केतिरो सम्झाया यस भादई खे त हिननि ॾाहिड़ियुनि खे अरबिली सां मिलण न ॾिजांइ, पर ही त अरबेली खे वठी हिते ई अची पहुती आहे।
तव्हां बीठियूं छो आहियो? वेहो न। वेहूं त कहिड़ी ख़िदमत कंदे? चाची गाह करण लाइ वई आहे। जेकॾहिं उहा हुजे हा त राणी जो बीठी आहे, उन खे नथो चई त अरबेली लाइ कुझु करे वठे? अरबेली छा, तोखे बि चाह पीआरियां, पर छा राणी तुंहिंजो चवण बि नथी वठे छा? राणीअ मथां मुंहिंजो कहिड़ो हक़ जो मां हुनखे कमु चवां? तुंहिंजी भाॼाई आहे। मेहमान त तव्हां बि न आहियो जो मां ख़ासि सीड़ जी करे तव्हां जे लाइ मानी पचायां। तुंहिंजे घर हली आया आहियूं, पर मुंहिंजे लाइ न, कंहिं ॿिए जे लाइ हिते आया आहियूं। माई तोबा शक करण तो को तोखां सिखे। बाक़ी हिते कहिड़ो कमु तव्हां जे अचण जो? राणी कुझु अकुल खां कमु वठ, तूं हद खां अॻिते पई वञी। मुंहिंजी हद छा आहे इहो तूं मूंखे न सम्झाए। वरी वञी भाॼई खे सम्झाइणो पवंदो, न त भागन भरी ठहियल रिश्तो बि बिगाड़े छॾींदी। तव्हांजे चवण खां सवाइ मां कोशिश में आहियां। जेकॾहिं शेर खान ऐं जब्बर जे टिकाणे ख़बर पहुची वञे हा त ॿई लाकअप में हुजनि हा। न डीएसपी साहब न, लाकअप में न, हुननि जा मूंखे लाश घुर्जनि, लाश। बाक़ी शेर खान जे ठिकाणे जी ख़बर तोखे मुंहिंजा हमरा हथ करे ॾींदा। पोइ पूरे फोर्स खे वठी मां उते वञी पहुचंदुसि। ओके, खुदा हाफ़िज़। बावला साईं, जानो चिन्न जो ताज़ा वादो आहे। एसपी साहब खे तव्हां खे शेर खान जो पक्को ठिकाणो हथ करे ॾींदुसि। 2 ॾींहंनि जे अंदर अगर शेर खान जे ठिकाणे जो ॾस खणी न पहुते न त जानू जिन्न तो सांवरी जेको अशर मां कंदुसि वो राज ॾिसंदा। जानू जिन्न जो तव्हांजे मथां सिर बि क़ुर्बान आहे, पर ॿी कहिड़ी सज़ा ॾींदव? तूं ऐं मुंहिंजे मथां सिर कुर्बान कंदे? बिल्कुलु कंदुसि साईं। अकबर जी बाबा साईं। जानूअ खे हथियार ॾे। बाबा साईं, हिन हथियार खे जानू जिन छा कंदो? तुंहिंजो सिर घुर्जे। इते जो इते पाण खे पूरो कर। त तुंहिंजो सिर कपी कोरे पंहिंजे मथां घोराए उछलाए छॾिया। या वाकई तव्हां ठठो इलाही मज़ाक पिया कयो था, सची बची पिया चओ? मज़ाक कोन थो कयां। इहो जेको न तूं घड़ी घड़ी चवंदो आहे त जानू जिन्न जी तव्हां जे मथां जान बि कुर्बान, अॼु घर जान कुर्बान, त मां ॾिसां त तूं केतिरो जिगर थो रखीं। आउं सुतरात न आहियां जे पंहिंजे पाण खे पाण मौत ॾियां। त पोइ मुंहिंजे साम्हूं इहा ज़बान बंदि रख। जेसि ताईं को कमु न करी तेसि ताईं इहे ट्रारियूं न हलंदो कर। तूं वरी छा जे लाइ परेशान आई? मूंखे त का परेशानी न आहे, पर मां तोखे ॾिसी परेशान थी वई आहियां। तूं मुंहिंजी परेशानी खे खॾ में हण। मूंखे इहो ॿुधाए त भाॼई किथे आहे? घर में न आहे त ॿाहिरि वई हूंदी, इन में पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ऐं इहा अरबेली बि ॾिसण में नथी अचे, भाॼई सां गॾु वई आहे छा? अरबेली निमाणीअ सां गॾु वई आहे। निमाणी सां? हा, छो न वञे छा निमाणीअ सां? तोखे ख़बर आहे
त या भागन भरी है निमाणी। मूंखे सभु ख़बर आहे पर बस हिकु ख़बर नथी पए। केड़ी खबर? इहा ख़बर नथी पए त तूं निमाणी जी गिला थी करे ऐं निमाणी तुंहिंजी। भागन भरी जन्नत जी गिला थी करे ऐं जन्नत वरी भागन भरी जी। भला इहो त ॿुधा त तही सभु एॾियूं साड़ सड़ियूं छो आहियो? साड़ सड़ी हुंदी तू ऐं सड़े मुझी जुती। तरा त तुंहिंजा बि लॻल आहिनि पर तूं मञी नथी। हाँ चवे छा थी? मां चवां थी पंहिंजो वात बंद कर। अदा जन जे घर में मेहमान आई तॾहिं मां चुप थी कयां। न त वरी छा तूं वरी सत भिराई खे उन जा सुर सम्झाइण आई आहीं। तुसां त कहिड़ी अचायो आहे। हलड़ी हले ते साड़ सड़ी सत भिराई के उहा सुर समझाए जेका अठन भाइरन का मथा जाई हुजे। सत भिराई पे सबन में हिक्का हिक हा लहे टको भी काने सबन में हिक्का। हाणे हलड़ी हले ते आई वरी ये बिंदरी मुखे समझाण लाए। इहो खबर फ़कीर तू छा थो समझे पियो त या पाण वारी निमाणी छोरी अरबेली ऐं रबुअ जो कांटो फिट कराईंदी? भागन भरी इहा पाण सां गॾु ॿियनि खे बि कुटराईंदी। निमाणी वॾी होशियार थई इन्हे के घटि न समझ। हा इन्हे में को शक आ छा? पर तू भी निमाणी के मञी न। ओ अब्बा तॾहिं मां मञासे जॾहिं को कम सुबतो करे। हाणे छॾियो थई निमाणी के ॾिसजां मां निमाणी दिल ते सभिनी खे कुटराईंदी। जेका कसर रहियल आहे न उहा हाणे पूरी थींदी। अमड़ हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा अबो कहिड़े ॾींहुं ॼाओ हो? छो जॾहिं बि वात थो पटे न त कान का मनहूस ॻाल्हि कंदी। हा बस कयो मां अॼु झेड़ो ॿुधणु नथी चाहियां। दुआ कयो त को कम सवलो थिए। वारो कर मां अंदरा मुसलो खणिया त नमाज पढ़ी कयां दुआ 5 रुपया घटि कम के पट। रे पढ़ी कॾहिं ईद नमाज बि कान थी। अॼु पुट वारी मुसलो विछाए नमाज थो पढ़े। तू त मुसले ते किरियो पियो ही। हा इहे एतिराज़ हींअर ई हलनि पिया त शादीअ खां पोइ तूं त असांजे छोकिरीअ खे घर खां ॿाहिरि कोन वञण ॾींदे। तुंहिंजो शक मूंखे सुठो कोन थो लॻे। अदी मुंहिंजी दादली भेण आ जेको असांजी भेण जे मथां शक कंदो न असां हुनखे रिश्तो कोन ॾींदासीं। हा हमजा मुंहिंजी ॻाल्हि सम्झ। मुंहिंजो इहो मक़सदु न आहे त अरबेली घर खां ॿाहिरि न निकिरे। जेकॾहिं हुनखे घुमणो आहे न भले सॼो ॻोठ घुमे ज़मीनूं घुमे। जॾहिं हू घर खां ॿाहिरि पेर रखे न त हुन सां गॾु भाॼाई हुजे या तव्हां गॾिजी वञोसि। पर हींअर हू जंहिंसां गॾु हुई आहे न हुनखे त पंहिंजी इज़त जी परवाह न आहे। बस अबा बस ये अजय इल्जाम हणी सत भिराई के सुरन का ॿाहिरि न कढ। हमजे बि ख़ामोश अथव। जे हमजे वात तो हण शुरू कयो न त हमजे जे हुल खां जान कोन छॾाए सघंदो। मां ॿुधाए थो छॾियाव। मां अदा तूं अंदर हल। इन्हनि खे सम्झायां थी। इन्हनि खां हाणे ग़लती थी वई आहे। ॿीहर ग़लती अहिड़ी कान थींदी। मुंहिंजी भेण का बि ग़लती न आहे कई। छोकिरी घुमण लाइ वई त इन में कहिड़ी क़यामत अची वई? असांजे दुश्मननि जे घर वई आहे। भले सॼो ॻोठ वञी घुमे मूंखे एतिराज़ न आहे। पर घटि में घटि जंहिंसां असांजी दुश्मनी आहे उन्हनि जे घर वञी असां मथां माण्हू त न खिलाए न। हा हाणे कई न कम जी ॻाल्हि अॻिते इहो कोन थींदो। हा अॻिते जी पारत अथव। हिन वक़्तु हू हाणे किथे इन रब्बूअ सां गॾु वॾा वॾा टाक त न ॾेई रही हूंदी। हाणे जल्द निकाह करणो पवंदो। जी ही त तयार आहे। अॼु या सुभाणे दुहरी बि अची वेंदी। हाणे तुंहिंजे दिलि जी कहिड़ी मर्ज़ी आहे? दिल जो इरादो पुछणो अथई त अदीअ खां पुछ। हा मूंखां छा थी पुछी? कहिड़ो मूंखे बोलादार सां पार खे शादी करणी आहे? अरबेली त तुंहिंजे अॻियां वेठी आहे। तूं खणी पुछीसि। अदा मौलादाद ॾिसण में त सुठो थो अचे पर ॿुधण में आयो आहे त ॾाढा ॾिंगा आहिनि। पर जे हू ॾिंगा न असां उन्हनि सां उहो छरकंदासीं साॻियो जेको उन्हनि सां करे आया हुआसीं। अञा हिकु मुसीबत टरी कोन्हे तई वरी ॿी जो पिया सोचो। तुंहिंजी भाॼाईअ खां मथे का ॿी मुसीबत आहे? जॾहिं हिन खे सॼी उमिरि मुंहुं ॾिनो अथमि त ॿियूं मुसीबतूं बि हल करे वेंदासीं। परेशान न थी। हमजा मां तोला मुसीबत आहियां?
चवी अॼु खे मिसाल ॾेई सम्झायो तोखे ख़बर न आहे तूं त मुंहिंजो नूर आई नूर अखियुनि जो तोखां सवाइ मां ठुप पवंदो चवी तूं त मुंहिंजे दिलि जो ठार आहीं मुंहिंजो महबूब मिठो मन ठार आहीं सम्झी थी न बस हाणे बस वधीक इहे मखण न हण ख़बर आहे मूंखे तुंहिंजी चली छत फिराई तूं मूंखे मिठी आई मखण खाली न माखी विझी तोखे खाराया पर छा कया खीसे में नौकर ई कोन्हनि के जेको कुझु सामान आहे सभु हिन गंढ में आहे ऐं गंढ छुड़ंदी त कमु ख़राबु थींदो इन गंढ जी ॻाल्हि न कर जॾहिं न वक़्तु आयो त इन गंढ जो माल खपाए तोखे चूरियूं कुटे खाराईंदसि अव्हां सोचियो पिया मुंहिंजो ऐं वरी चूरियुनि ताईं वञी पहुता आहियो अदी तुंहिंजो भलो थींदो जिथे बि तुंहिंजो लिखियलु हूंदो न उते तुंहिंजी शादी थींदी लिखे जे लेख खे केरु थो टारे सघे आहे अदा सची थो चवीं अरबेली जो लिखियो इते ई आहे ऐं तॾहिं त तव्हीं हिते आया आहियो हा उहो त आहे लिखियलु त आहे इहा त वरी सॼी उन राति ते ख़बर पवंदी कंहिं राति ख़बर पवंदी अदी हम सो अजायो लुड़ हणंदो आहे तूं इन हेॾे ध्यानु न ॾे तूं इहो ॿुधा त मोला दादी दोहरी कॾहिं थो घुराए दोहरी त सुभाणे वठी ईंदो अधी जन्नत पोइ देरि छाला था कयो चवण त जल्दी दूरी वठी अचनि मां बि ॾिसां मूं बि 10 लख जी दूरी कॾहिं ॾिठी कान्हे का ॾिसां त थींदी कीअं आहे मिलंदी तुंहिंजी भेण खे तूं ॾिसी छा कंदे असां ॿिन्ही पाण में कहिड़ो विरायो आहे जे शादीअ खां पोइ मिसाल अधी दूरी मूंखे ॾेई छॾे त पोइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ मोला दाद टंकू भनी छॾींदव दहरी थो वठे भाई भला ॿुध तूं भला असांजे लाइ को बुरो थी सोची छा अदी तूं हमज़े जी दिलि में न कर तूं इहो ॿुधा त मानी तयारु आहे ॾाढी बुख लॻी आहे मानी हा मानी त तयारु आहे ओ वारो कर खड़ी अचो पेट में पुलिस पथी दौड़े गुरुड़ गुरुड़ लगी पया न हाणे खणी थी अचां तकर ठही वियो अचो हेॾा जानू तो त चाहियो हूंदो रस हली पवे हा अकबर आ ॻाल्हि तो पंहिंजे दिलि जी कई आहे मां रेस जे मौत जो नथो चाहियां केतिरो तूं हुन जे मौत जो ख़्वाहिशमंद आहीं अकबर मूं पंहिंजो मक़सदु हासिल करे छॾियो आहे रस आहे त मां बि आहियां जे रस न आहे त उन बिना जानू का बि माना नथो रखे ही वक़्तु आहे रेस लाइ दुआ करण ऐं खेर कढण जो ऐं ही पंहिंजी ज़िद में अटकियल आहिनि ये वक़्तु दुआ जो न पर प्लान करण जो आहे जेको रेस ठीक थी वञे न दुश्मन जा लाश रेस जे कदमनि में हूंदा एतिरी मत थिए त वञ शेर खान खे मारे अच हिते छो बीठो आहे मूं में केतिरी हिमत आहे उहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी पहिरियां तूं पंहिंजी हिमत ॾेखार छो त मूंखां वधीक रेस तो मथां भरोसो कयो आहे ओ पुफी इने अजाए हलण फिरण मां कुछ भी कोन वणंदई जेसी ताईं इने मुई जन्नत जे घर में डिपेड़ न विझंदी है भागन भरी अरे मत्ता इहो कदम खयो थई हाणे हिनन कुराड़न हडन में डंटन सहण जी ताकत कान्हे माई भागुल वात घुरी मिठाई बासिया जेकॾहिं न छोरी अरबेलीअ जो संग रबुअ सां करायोसीं त अमीर थी वेंदासीं अमीर इहे तुझा अजाया ख़ाबन भागन भरी माई भागुल तोखे 10,000 को वधीक हिकड़ी टेडी पाई भी कान ॾींदी ऐं अॼुकल्ह 10,000 में भला केर थो अमीर थे दरवेश मां गरीब थिया या अमीर थिया भली माई भागुल मूंखे 1 रुपयो भी न ॾे पर इन्हे वलूअ जे घर में मां मातम कराईंदसि बर्बाद कंदीसांसि घर मुंहिंजे हूंदे इन्हे घर में खिल खुशी न थी सघंदी पोइ त तोखे बंदूक खणणी पवंदी बंदूक तूं न ॻाल्हाए त बहितर आहे अजायो मुंहिंजो मथो ख़राब थो करीं पुफी जेकॾहिं चवीं त मां तोखे हिकिड़ी सलाह ॾियां ओ अमड़े मुंहिंजो त हिन पोड़े मथो ख़राब करे छॾियो आहे
हाणे जे तुंहिंजो अकुल कम करे थो त मूंखे सलाह ॾे जे लॻी दिलि सां त उन ते अमल कंदासीं। पुफी हिकिड़ी कम जी ॻाल्हि आहे, जे करे उन ते अमल कयई त पोइ वेठी सभिनी खे नह ते नचाइजां। हाणे कनो ओरसे कर त ॿुधायां। हा ॻाल्हि त कम जी कई अथई, वाह जी ॻाल्हि कई अथई। सुभाणे खां वठी इन ते अमल शुरू मन के भागन भरीअ जा भाग भरी पवनि। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग मन को वराए विझे।